हमको बंद करेंगे, छोड़ दो, हाँ छोड़ दो। बुलंद आवाज से दुरूद शरीफ की अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन मौलाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम बारो जाब्या बघना करम जो पुनो सिर सबिन मुझो पुनो सिर सभिन चांगे ते चढ़ी करे उत कंदो वड़ बिहन हाणे मथा माज़ूरियुन होत धरी दो हथड़ा शौक़ मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तव्हांखे शादी आबाद करे जो अमां मदीने वारे साईं जे मीलाद ॿुधण जे लाइ ज़िक्र मुहम्मद ॿुधण जे लाइ ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधण जे लाइ एतिरी देर खां वेठा आहियो अल्लाह कंदो त इहो इंतज़ार अवां जो अल्लाह पंहिंजी दरगाह में क़बूल बि कंदो तव्हांखे असांखे अल्लाह मदीने वारे साईं जो दीदार नसीब करे अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेतिरी देर इंतज़ार कयो आहे ओतिरी देर वरी मूं बंदि कयो आहे तव्हां पंहिंजे घरां निकिता हो मां मोरे मां निकितो आहे ॿ टे रस्तनि में ओचितो गाॾियूं अचियूं पर पोइ बि निकिरी आहियां तव्हांजी मोहबत जे करे केॾी महिल मोटर साइकिल पे अची वञनि केॾी महिल कारूं पियूं अची वञनि उन्हनि खे पियो चवां थोरो परे त थियो झटपट वारा इंतज़ार में वेठा आहिनि अल्लाह तव्हांखे अजुर ॾींदो अल्लाह तव्हांखे वधाईंदो अल्लाह
इज्जत नसीब फरमाइंदो। प्यारा दोस्तों, अजो की ये महफिल जिक्र मुस्तफा वा मदीने वाले साईं जी याद में महफिल वा, मदीने वाले साईं जे शान में महफिल वा। उन करे तमाम महबूब जी शान बुधण जे लाइ थोरो तरोताज़ा थियो त वॾा मिला ॿुधण चेरन वांगुरु थी चओ सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुश कंदो। इन फ़कीर जेका आयत सगोरी तिलावत कई, इन आयत के अंदर रब करीम इरशाद फरमायो, या अय्युहन नासु कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम। ओ इंसानो, आयो अमा वट मु अल्लाह का तहकीक आयो अमा दे मिर रब्बिकुम, अमा जे रब का बुरहान अल्लाह की निशानी। दोनों सुभान अल्लाह। नबी करीम ने फरमाया, कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, दावत मु अल्लाह दे तरफा दलील आयो। व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐ इने दलील सां गॾु, इने रब जे दलील सां गॾु चिटो पिटो वासे नूर अमाने अल्लाह मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। सिज निकरंदो आ, दुनिया वारनि खे ख़बर पवंदी आ त सिज निकतो, ऊंद ख़त्म थी वई, ॾींहुं थी वियो हलियो, रोशनी अची वई आ। हाणे हर को माण्हू पंहिंजे कमनि सां ॿाहिरि निकिरंदो, मज़दूर मज़दूरी ते निकिरंदो। सुबुह जो जेॾी महिल मांग जो आवाज़ ईंदो आ, आलिम सगोरा मस्जिद ॾे ईंदा, अल्लाह जी इबादत जे लाइ माण्हू मस्जिदुनि में ईंदा, निमाज़ूं पढ़ंदा। जीअं सिज मथे निकिरंदो, हर को पंहिंजे कमकार में जुटी वेंदो, मज़दूर मज़दूरी ते हलियो वेंदो, मास्टर पंहिंजी स्कूल ॾे हलियो वेंदो, हर को माण्हू पंहिंजे कमकार जे लाइ निकिरी पवंदो, दुकान वारो दुकान खोलींदो। पर इहे सभु कम तॾहिं थींदा जॾहिं सिज निकिरंदो। समझो या न समझो? सिज निकिरंदो, रोशनी थींदी, माण्हुनि खे ख़बर पवंदी त सिज निकितो आ। हाणे ॾींहुं थी वियो, हाणे दुनिया जा कमकार कयो। सिज जे निकिरण जो दलील आ त रोशनी थी वई, ॾींहुं थी वियो, ऊंद ख़त्म थी वई। सिज निकितो मना ऊंद ख़त्म थी वई हली, ॾींहुं थी वियो हलियो। हाणे जेकॾहिं को अकुल वारो माण्हू हूंदो, केरु पुछंदसि अदा सिज निकिरण खां पोइ ॾींहुं थियो या न? अकुल वारो हूंदो त चवंदो अदा ॾींहुं आहे, सिज लही वियो त चवंदो राति आहे। सिज जो निकिरण दलील आहे, इहा वाज़िह निशानी आहे। रब करीम फरमायो, जीअं अव्हांखे ॾींहं जे निकिरण जे लाइ, ॾींहं जी रोशनी जे लाइ सिज जी ज़रूरत आहे, सिज दलील आहे त ॾींहुं थी वियो। इन तरह सां मां अल्लाह वहदहू ला शरीक आहियां। सुभान अल्लाह। मां अल्लाह वहदहू ला शरीक आहियां, मां रब अरहमुर राहिमीन आहियां, मां अल्लाह आहियां। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू। कोई अल्लाह आहे जेको रहमान बि आहे, रहीम बि आहे, क़ादिर बि आहे, क़दीर बि आहे, ख़ालिक बि आहे, मखलूक खे संभालण वारो बि आहे। पर इने अल्लाह ताईं पहुचण जे लाइ दलील जी ज़रूरत आहे। रब आहे, कीअं ख़बर पवे त अल्लाह आहे? रब फरमायो, वञो मुंहिंजे मोहम्मद जे दर ते।
सुभान अल्लाह मुझे नबी जे दर ते वेंदो मुझो नबी मोहम्मद करीम मु अल्लाह जो दलील वा जेकरे इने नबी ताईं पहुतो नबी बाह खां वठंदव मु रब सां मिलाए छॾींदो सुभान अल्लाह मदीने वारो साईं कोन आयो हुयो मुझे महबूब जी ज़ात अञा न आई हुई त माण्हू पुतन खे पूजींदा हा मके वारा लात खे पूजींदा हा मनात खे पूजींदा हा रस्ते तां वेंदा हा पेशाब पायखानो ईंदो हो न पोइ जंहिं ॿ पत्थर ॾिसंदा सुठो हिकिड़ो पत्थर खीसे में रखंदा हिकिड़े सां इस्तंजा कंदा ऐं ॿिए पत्थर खे वरी घड़े उन खे बुत ठाहे चवंदा त हे असांजो रब आहे बुत ठाहींदा पत्थर खे पंहिंजो महबूद बणाईंदा असांजे परे समीर वारा राम जी मूर्तिअ खे सजदो कंदा कृष्ण जी मूर्ति खे सजदो कनि था पर जेॾी महिल मदीने वारो साईं आयो चयो सुभान अल्लाह मुंहिंजो आका आयो लजपाल नबी आयो त मदीने वारे साईं लात जे अॻियां हटाए कृष्ण जी मूर्तिअ खां हटाए हिकिड़े रब सां वञी रब सां मिलायो मदीने वारो साईं जेॾी महिल आयो त रब करीम फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन इंसानो मु अल्लाह जे तरफ अवां ॾे मु पंहिंजो नूर मोकिलियो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मु रब पंहिंजी रहमत अवां ॾे मोकिली आहे सुभान अल्लाह यानी केरी महिल तो चवे त रहमत मोकिली अथम केरी महिल रब तो चवे नूर मोकिलियो अथम दुनिया वारनि खे ॿुधाए थो आहे त मोहम्मद मीर आहे अमां वांगुरु बशर बणिजी आयो पर हे अहिड़ो नबी आहे अहिड़ो बशर आहे जो हे हलंदो आहे ॻाल्हाईंदो आहे निहारींदो आहे हर वक़्तु मां अल्लाह इन खे तकींदो रहंदो आहे वॾो शान ॾिनो थमास वॾो मक़ाम ॾिनो थमास वॾी इज़त ॾिनी थमास वॾो रुतबो ॾिनो थमास पर ॿुधो हे मूं अल्लाह जी निशानी आहे जेकॾहिं चाहियो था त मां अल्लाह अव्हां ते रहमत कयां तव्हांजे मथां बाछ कयां मां अल्लाह अव्हां जा गुनाह मिटियां मां अल्लाह अव्हां जूं ख़ताऊं मिटियां पोइ हीअं कयो जो हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो घर जो ठारो आए उते रहमत उते बरकत उते दिलुन जो उते दिलुन जो सुभान अल्लाह जेकॾहिं अव्हां रब जी रहमत चाहियो था त मदीने वारो साईं अल्लाह जी रहमत जो दलील अथव सुभान अल्लाह रब तो फरमाए वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत वारनि खे ॿुधाए तेरा अघयार वारनि खे झटपट वारनि खे ॿुधाए तव्हां पंहिंजी जाननि सां ज़ुल्म कया तव्हां मूं अल्लाह जा ॾोह कया पर ॿुधो मुंहिंजो नबी तव्हां मंझो आहे
तहां गुनहगार आयो, तहां डोहारी आयो, तहां खताकार आयो, पर ॿुधो मुंहिंजे नबीअ जे करे मां सूरतूं न मटाईंदो मां, अज़ाब न लाहींदो मां, एब न उखाड़ींदो मां। छाजे लाइ मां पंहिंजो नबी रहमत आलम तव्हांखे ॾिनो आहे, इन महबूब जे सदके ढक ढके छॾिया थमा। शिकलियूं न थियूं बदिलजन ओ सरदार जे करे, शिकलियूं न थियूं बदिलजन ओ सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, साईं नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। सबको सुखियो घुमे पियो सरदार जे करे, सबको सुखियो वधे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। मुफ्ती शबीर पे चए त साईं माण्हू थकिजी पिया आहिनि, हाणे मां हली थो वियां, मूंखे तकरीर कर। मुंहिंजा झटपट वारा आशिक आहिनि, कीअं वेंदा? सुभान अल्लाह। जॾहिं महिल यार जी ॻाल्हि ईंदी त आशिक मुर्तो हूंदो त जहिड़ो थी वेही। सुभान अल्लाह। महबूब अहिड़ो मिलियो आहे जो काइनात में कंहिंजो महबूब अहिड़ो न आहे। कीअं था चओ? नबी जो शेर चए थो, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया, यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। छाजा मुंहिंजो यार खुद हार, हार पाए घुमा यार खाया मते, हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। रब करीम फरमायो, ए मुंहिंजा महबूब दुनिया वारनि जे मथां तूं अल्लाह जी रहमत जो दलील आहीं। जिथे तूं हूंदे मां अल्लाह ते पंहिंजी रहमत नाज़िल कंदुसि, बल्कि तुंहिंजे सदके काइनात सॼीअ तां अज़ाब खणाए छॾी। ॿ महीना साल खनि 1.5 साल अॻु में करोना जो मर्ज़ आयो, करोना जो मर्ज़ आयो, सॼी दुनिया बीहजी वई हली, गाॾियूं बीहजी वियूं, ट्रैफिक बीहजी वई, जहाज़ बीहजी पिया, घर खां ॿाहिरि न पिया निकिरनि ॾियनि, हुकूमत जा अहलकार बीठा, उहो कारड़ ॾिसनि पिया त सुई लॻी अथई न लॻी अथई, आहे या न? हिकिड़ो मर्ज़ आयो सॼे मुल्क खे बिहारे छॾी, हिकिड़ो मर्ज़ आयो सॼी दुनिया बीहजी वई हली। पर कुर्बान वञा इहे ॾींहं इहे लम्हा जेकॾहिं हमेशह अचनि, जेकॾहिं इन खां वॾा अज़ाब अचनि, ओ झटपट वारो असां यार बर्दाश्त न करे सघंदासीं। माण्हुनि जा इन बीमारी में कारोबार ख़तम थी विया, दुकान वारनि जा दुकाननि जा कारोबार ठप थी विया, मज़दूरनि खे मज़दूरी मिलण बंदि थी वई, माण्हू फाकनि ते अची विया हुया। 2 ॾींहंनि ते जे अंदरि असांजे मुल्क जो हाल बेहाल थी वियो हो, सॼी दुनिया बेहाल थी चुकी हुई। जेकॾहिं इहे अज़ाब लाॻी था अचनि, असां बर्दाश्त कोन करे सघंदासीं। पर ॿुधो, जॾहिं बि अज़ाब अचनि था त मदीने वारे
साईं जे सदके अल्लाह खणाए थो छॾे हटाए थो छॾे परे करे थो छॾे छाजे लाइ जो रब थो फरमाए त मुंहिंजो नबी रहमत आलम नबी आहे इंसान नहीं जिन्नन मखलूक अजर शजर दुनिया हुजे या अर्श फर्श हुजन जिते बि नज़र कंदो त मुंहिंजे नबीअ जी रहमत जो मींहुं वॾो फुड़ो थियो वसे थो सुभान अल्लाह आओ जेकॾहिं तूं ऐं मां मूसा कलीमुल्लाह जा उम्मती हुजऊं आओ जेकॾहिं असां सालेह अलैहिस्सलाम जा उम्मती हुजऊं आओ जे असां ॿियनि नबीअनि जा उम्मती हुजऊं ख़ुदा जी इज़त जो कसम ख़बर पवे त ॿियनि नबीअनि जो उम्मती थियणु छा आहे मुहम्मद करीम जो उम्मती थियणु छा आहे हज़रत सैयदना सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वारनि सिर्फ़ दाचीअ जी बेहुरमती कई त अल्लाह उन्हनि ते अज़ाब लाथो हज़रत सैयदना लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वारनि छोकिरे बाज़ी कई अल्लाह उन्हनि जे पूरे शहर खे चकी जी चकी पटाए मथां आसमाननि खां कराए हेठि उछलाई जो उन्हनि जो बच्चो बि बाक़ी न बचो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वारी क़ौम अल्लाह जी नाफरमानी कई हिकड़े माण्हूअ ज़िना कई त रब करीम हिकड़ी रात जे अंदर 70,000 माण्हुनि खे पंहिंजी अज़ाब में ग़रक़ करे छॾियो पर ॿुधो ज़िनाऊं असां में शराब असां में जुआऊं असां में कहिड़ो गुनाह हुआ नज़र फेराए ॾिस कहिड़ो गुनाह हुआ पुट जेको असां में नाहे पर अॼु ॾींहं ताईं न सूरत मटी आहे न अज़ाब आया आहिनि न अल्लाह जा मलाइक असांजे मथां अज़ाब खणी आया आहिनि ख़बर अथव इहे रहमत छाजे लाइ थी थिए इहा अथव मदीने वारे ताजदार जे सदके सुभान अल्लाह एॾा गुनाह कयासीं हेॾियूं ख़ताऊं कयूंसीं पर मदीने वारे साईं जे सदके अल्लाह अज़ाब न लाथा जो रब करीम फरमायो ओ इंसानो मुंहिंजो नबी करीम मुहम्मद मुस्तफ़ा अमा उम्मत वारनि जे लाइ लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मुंहिंजो नबी अमा उम्मत वारनि जे लाइ रऊफ़ बि आहे त रहीम बि आहे अमा जा दुख ॾिसी नाहे सघंदो कम ॾिसी नाहे सघंदो हर रोज़ हर सूमर ऐं जुमे जी राति मुंहिंजी उम्मत जा अमल मूं वटि ईंदा आहिनि जो चङा हूंदा आहिनि त ख़ुशि थींदो बुरा हूंदा आहिनि हथ खणिजो न मौला जहिड़ा तेड़ा मुंहिंजा मौला जीअं मूसा नबीअ जी उम्मत ते अज़ाब कयई नूह नबीअ जी उम्मत ते अज़ाब कयई मुंहिंजी उम्मत ते इहे अज़ाब न कजाए ढक ढक जाइनि जहिड़ा तेड़ा थई पर मूं मुहम्मद जा सुभान अल्लाह मुझे मुर्शिदन करीमन फरमायो अमाजी रहमत अमाजी शफकत या रसूल अल्लाह अमाजी रहमत अमाजी शफकत तेरी अमाजो बस प्यार घुर्जे अमा निहारो खिकारो अमा निहारो दीदार घुर्जे साईं अव्हां जा आशिक लखे किरोड़े अव्हां जे दर ते ॾियनि गुलामी पर गुलाम इब्ने गुलाम आया या रसूल अल्लाह मां गुलाम इब्ने गुलाम आया तेरी आवाज़
वाले साईं जी दर ते वञ खुदा जी इज्जत जो कसम आहे ये मदीने वाले साईं जे साम्हूं अरब बीठा आहिनि ये अजमी बीठा आहिनि सिंधी बीठा आहिनि हिंदी बीठा आहिनि पठान बीठा आहिनि पंजाबी बीठा आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा मुख़्तलिफ़ ज़बानुनि वारा क़ुर्बान मञा मदीने वारा तुंहिंजे शान ये बीठा आहिनि सभु को अर्ज़ थो करे पियो मुंहिंजो महबूब अर्ज़ पुठे बि थो पियो अर्ज़ वरनाए बि थो पियो उम्मत ते रहमत जा हथ मुबारक फेरे असां यार वफ़ादार न आहियूं असां वफ़ादार न आहियूं असां मदीने वारे साईं सां लहूं नाहे लाथी असां मदीने वारे साईं सां इश्क नाहे कयो असां सिर जो सौदो मदीने वारे साईं सां अॼु ॾींहं ताईं नाहे कयो पोइ मोट में दुख असां वटि गम असां वटि दर्द असां वटि बीमारियूं असां वटि पर अॼु बि जेकॾहिं तूं मदीने वारे साईं खे पुकारींदे मदीने वारे साईं जो थी पवंदे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मदीने वारो साईं तो ते करम कंदो दुख गम गर्द लाहे सुभान अल्लाह आशिको मदीने पाक आयो मदीने में आयो मदीने वाले साईं जे मवाजा जे साम्हूं बीठो हथड़ा ॿधी मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि मवाजा जे साम्हूं अचे हथ ॿधी अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब सुणा मां यमन मां अवां ॾे आयो आहियां मदीने में मुंहिंजो को बि माइट कोन अथई ओ मुंहिंजा आका मदीने में मुखे सुञाणण वारो केरु कोन्हे को महबूब ॾिस कपिड़ा बि मेरा थी विया आहिनि सफ़र वॾो करे आयो आहियां ओ मुंहिंजा महबूब मां त तुंहिंजो महिमान बणिजी तुंहिंजे दर ते आयो आहियां हाणे मूंखे मानी बि खाराए मुंहिंजी संभाल बि लहो इहे अर्ज़ करे इहे वञी सुतो आहे निंड आयसि ख़्वाब में मदीने वारे जो दीदार थी तो मुंह पंहिंजो यार सॾण सिखियो न आहे तूं सॾे त ॾिस हीअं महबूब खे पुकारे त ॾिस ख़ुदा जी इज़त जो कसम आहे अॼु जो अॼु महबूब तुंहिंजा अर्ज़ वरनाए वठंदो हज़रत साईं किबला मशहूरी शरीफ वारा हज़रत सुल्तानुल औलिया किबला साईं मोहम्मद कासिम मशहूरी शरीफ वारा साईं जो शेर आहे साईं सॻड़ो था करणु सेखारियो हेॾे हेॾे ध्यान सां ॿुधो मदीने वारे साईं खे कीअं था सॾनि फरमाइनि था अजा आलम जा आधार मिठा घाए आजिज़ जी ओ छिंगार मिठा वो मजा आलम जा छबर की मछियो गोली पंहिंजी कॼो सच्चा सैयद इहो सकुदरत सॼो अल्लाह जा लफ़्ज़ ॾाढा प्यारा केॾो न लफ़्ज़नि में दर्द आहे आओ जे अल्लाह तव्हांखे इन्हनि लफ़्ज़नि जे दर्द जो एहसासु ॾे छपर की मछियो या रसूल अल्लाह गोली पंहिंजी कॼो सच्चा सैयद इहो सकुदरत सॼो ओ पिरी पिरतों पखां के ओरा अॼो ही दर जो कुतो न थियो धार मिठा झाल मजा आधार मिठा घाया जिज़ जी ओ छिंगार मिठा झाल मजा जंहिंजी वसंदी काई वाना देदा परदो पनाह जो न लाहे मिठा उसके साह मुझो नाले अल्लाह मिठा ही मानी बजिया जो कयो बोल बानो बजो अच्छा आलम जा
सुभान अल्लाह ये मवाजत भी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां अवा जो मेहमान आया अम्मा दे आयो आया मदीने में न को यार थम न को दोस्त थम न को पंजो थम न को बोली समझण वारो न दिल जो हाल समझण वारो ओ मुझा करीम नबी हने अम्मा करम न कंदो त केर करम कंदो अम्मा अर्ज़ न बुधंदो त केर अर्ज़ बुधंदो रोई रोई अर्ज़ करे ये सुतो आ पंहिंजी जॻह ते वञी मस्जिद में वञी ये सुतो आ त मदीने वारे जो दीदार थी नबूवत फरमाए न ओ मुंहिंजा महिमान ओरे त आ तूं मूं ॾे आयो ई मां तोॾे आयो दिल दिल थी घुरे मुझे दिल वो और मोहब्बत जे मुसा मिलो ओ पीरी थी जानी है घनेरा तुझे जोश जलाया जेरा भंजकी न साखा मेरा अजमेर साजा मेरा लव कमजोरन जी कलबो लह कमजोरन जी कलबो वर मोब अचे मुसा मिलो मैं मुंडे आयो भी हाणे ओरे आ त मानी माथो खारायो चवे तो ये खीर जो प्यालो महबूबन मुखे ॾिनो सुठो प्यालो खीर सां भरियलु ऐं चमन जी मानी हुई फरमाए लिखा चयो हीअं अधु मानीअ जो खाधम रहो थी वियो प्यालो खीर जो पीतल असुर रज थी वियो साईं मुस्तफा खाराए त केरु रज न थींदो मुंहिंजो नबी जंहिंखे खाराए कीअं न रज थींदो जॾहिं ईअं पेट भरिजी वियो सफ़ा ख़ुशि थी वियो अधु मानी जो बचो न पहिराणी जो माण्हू हो न ईअं पटको खोले अधु मानी जो विझी मथां पटको रखिजे यार जे तरफ़ां तो मिठाई साईं जो शेर आहे न त पीअ जे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई चखी दे चख करो दुख अचनि गम अचनि जे यार जे तरफ़ां आहिनि त इहे बि ज़हर आहिनि तॾहिं बि माखिया मिठो आहे सुभान अल्लाह जीअं मानी खाधमि अधु मानी हीअं पटके में विझी हीअं पटको वराए छॾियो हीअं अखि खुली ॾिसण त बाद ते खीर जी अछाण लॻी पई आहे चपल ते खीर जी अछाण लॻी पई आहे ऐं हीअं सोचां पियो तो अल्लाह केॾा वॾा करम थी विया लाइक़ु कोन हुयुसि पर मुंहिंजे महबूब केॾा वॾा वड़ करे छॾिया सोचां पियो तेसि ताईं हिकिड़ो माण्हू अचे पासे में अचे जीअं अदा तूं मदीने वाले साईं वटि आयो ही तूं मुंहिंजो महिमानी मुंहिंजे घर हल मां तोखे बिस्तरो ॾियां पंहिंजे घर में रहायां हे ॾिस कपिड़ा केॾा मेरा थी विया अथई हल तोखे कपिड़ा ॿिया ॿारायां हे तुंहिंजा कपिड़ा धोआ ॻाल्हि जो हुन चई त मां त होॾे अर्ज़ु करे आयो हुउसि न पोइ मुंहिंजे दिलि में थी वई त हे को आम माण्हू न आहे हे को ख़ासि माण्हू यदा मां ईअं न हलंदुसि जेसि ताईं ॿुधाईंदे न त तोखे मोकिलियो केरु आहे कि हाणे जे मोकिलण जी ॻाल्हि थो करी त पटके में जेको अधु मानी जो पियो कढ त अधु मां बि खावां ईअं जो पटको खोलियो मूंखे बि यादि आयो पटको जो खोलियमि त अधु मानीअ जो पटके में पियो हो जेको निंड में करम थियो सुजागी में उहो करम थियो सुभान अल्लाह मदीने वारो साईं उम्मत वारनि जे लाइ रऊफ़ बि आहे रहीम बि आहे बाछारो बि आहे बसि तूं ऐं मां रुॻो वफ़ादार थियो जे अॼु तूं ऐं मां वफ़ादार थींदासीं ख़ुदा जी इज़त जो कसम आहे अॼु मदीने वारे मीर जे करम जा दर खुली रब करीम फरमायो जेकॾहिं अव्हां वटि मूं रब जो फज़्ल पहुचे रहमत ऐं करम पहुचे पोइ ॿुधो अव्हां ॻाए वॼाए ख़ुशि थी ॿुधाईंदा वञो त मुंहिंजे अल्लाह मूं ते करम कयो आहे अल्लाह
एहसान कयो आहे मुंहिंजे रब थोरो कयो आहे माण्हुनि खे ॿुधायो त अल्लाह तव्हांजी नेमत में अञा वाधारो करे छॾींदो सुभान अल्लाह वो पुट मदीने वारे साईं खां वॾो दुनिया में को बि थोरो न आहे मदीने वारे साईं खां वॾो को बि एहसान न आहे बसि हाणे तुंहिंजो मुंहिंजो कमु आहे जो मदीने वारे साईं जा सदा थोरो ॿधी अर्ज़ु कयूं महबूब हाणे असां जहिड़ा तहिड़ा तूं चाहूं बसि असांजी पार बस मां पंहिंजी तकरीर पूरी थो कयां हिन शेर ते मन तव्हांखे सम्झ में अची वञे कि आशिक जो शेर आहे चवे थो ए हबीब खुदा ओ तुंहिंजो नौकर आहियां साईं सजड़ा रखा तुंहिंजो नौकर आहियां ए हबीब खुदा तुंहिंजो नौकर साईं सजड़ा था तुंहिंजो नौकर आहियां ए सखी सुन सदा ओ पाना करना जुदा ए सखी सुन सदा या रसूल अल्लाह पाना करना जुदा जहिड़ो तेड़ो निभा तुंहिंजो नौकर आहियां जहिड़ो तेड़ो निभा तुंहिंजो नौकर आहियां तुंहिंजो कासिम इस्म आदत तुंहिंजी करम या रसूल अल्लाह तुंहिंजो कासिम इस्म आदत तुंहिंजी करम रख जामत भरम तुंहिंजो नौकर आहियां छो दिल सां मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो ॾाढी मोहबत वारी ॻाल्हि थो कयां तुंहिंजो कासिम इस्म आदत तुंहिंजी करम रख जामत भरम तुंहिंजो नौकर आहियां तुंहिंजो नौकर आहियां साईं तुंहिंजो ख़ादिम आहियां रख जामत भरम तुंहिंजो नौकर आहियां ओ ज़हरा जा साईं जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा साईं जन जी महफ़िल में साईं जन जी बारगाह में चइबो अम्मा साईं जो वसीलो वठी अर्ज़ु कयो न मदीने वारे साईं अर्ज़ु रखाए छॾी अॼु तूं ई मां बि अम्मा साईं जो वास्तो ॾेई अर्ज़ुड़ो कयो मता सम्झो त हे हिन मस्जिद में महफ़िल आहे जे अखि हूंदई न हीअं नज़र कंदे त मदीनो परे कोन थिए दिल जा कन हाज़िर कर दिल जूं अखियूं खोल मदीने वारे मीर जो रोज़ो परे कोन्हे को अर्ज़ कर ए ज़हरा जा अबा ओ ज़हरा जा अबा ओ पंहिंजो जलवो बसा ए ज़हरा जा अबा पंहिंजो जलवो बसा सिरड़ो तो फिदा तुंहिंजो नौकर आहियां सिरड़ो तो फिदा तुंहिंजो नौकर आहियां कमतर मिठल कमतर मिठल तुझे कदमन गिरल तुझो कमतर आजिज़ तुझे कदमन गिरल कहते कर को करम तुझो अदा अॼु वक़्तु मिलियो मदीने वारे साईं सां वफ़ादार ज़िंदगी जींदी हली वो यार नसीब यार हे लम्हा मिलन न हेम घड़ियूं मिलन न मिलन पुट मौत अचण खां करे मदीने वारे साईं सां सच्ची यारी रख
हिकड़ी यारी दुनिया वारन सां रखे, हिकड़ी यारी वडेरन सां रखे, हिकड़ी यारी पुलिस वारन सां रखे, हिकड़ी यारी ऑफिसरन सां रखे, पर हिकड़ी यारी मदीने वारे साईं सां रखे। खुदा जी इज्जत जो कसम, दुनिया जो यारियूं इते धूड़ पियूं पाईंदियूं, मदीने वारे जी यारी दुनिया में भी कम ईंदई, कब्र में भी कम ईंदई, हशर में भी कम ईंदई, त जन्नत में भी इहा यारी पिरीअ जो मीलाद मल्हायो अथई, इन पिरीअ जे अचण ते ख़ुशि थियो ई त अॼु मूंसां वाइदो कर त इन पिरीअ खे परचाऊं। जेके निमाज़ न पढ़ंदा अॼु अहद कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा। केरु केरु निमाज़ पढ़ंदो? हथो मथे खणी ऐलान कयो, 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ंदो। ये मस्जिद अल्लाह जो घर ठहियो पियो आहे, हथ में रहियल। जेकॾहिं हिन खे बि पूरो कयो, पाड़े वारा हिमत कयो त वाह थी वञे हली। अल्लाह कंदो त वरी जॾहिं आयासीं त इहा मस्जिद बि ठहियल हुई। अल्लाह अव्हांखे शाद आबाद कंदो। बसि मदीने वारे साईं जा थियो 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ो ऐं कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, पराया हक़ न खाओ, पराया नंग न निहारियो, पुट अहिड़ा कम न कयो जंहिंसां मदीने वारो नाराज़, महबूब के नाराज करण वाला कम न कयो, बल्कि कम अहिड़ा कयो जंहिंसां मदीने वारो बुंदो बची। ॾिसो न दुनिया वारनि जी आदत त सिंधीअ में चवंदा आहिनि, कारो बद जे कमरे सां रंग न मटाए आदत मटाईंदो। भला तूं पाण नथो सोलो थी सघी, कोई यार को भलो कर, यार चङो कर, कंहिंजी यारी को तोखे यार सां मिलाईंदी। अहिड़ो यार कर जेको मदीने वारे सां मिलाओ। मदद दावत थो ॾियां इंशाअल्लाह ताला ये इस्लामी महीने जी 23 जी शाम 24 जी रात मुंहिंजे मुर्शिदन करीम जो मातली शरीफ में उर्स थियो। लखे अल्लाह जा बानरा ईंदा, हितां बि गाॾी कई हितां गाॾी थी आहे, तव्हां बि अचिजो, हिकिड़ी राति असां फ़क़ीरनि सां रही वञिजो, मुंहिंजे मुर्शिद जी कचहरी में अचिजो। इंशाअल्लाह ताला अल्लाह वारनि जी नज़र थींदी, ॿई जहान मोचारा थींदा। अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो क़ुदरत पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।